Welcome to Time News Studios. You are watching 11 AM Bulletin. सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान EPS सानियो केस में वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान खे तलब करे वरितो। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस पुछियो त छा वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान अदालती हुकुमनामो पढ़ियो आहे। अटॉर्नी जनरल ख़ालिद जावेद चयो त वज़ीर-ए-आज़म अदालती हुकुम न पढ़ियो आहे। वज़ीर-ए-आज़म खे अदालती हुकुम न उमाणियो हो। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ॾींदे चयो त अटॉर्नी जनरल साहब संजीदगीअ जो ही आलम आहे। वज़ीर-ए-आज़म खे घुरायो, साणसि पाण ॻाल्हाईंदासीं, ईअं न हलंदो। अटॉर्नी जनरल ख़ालिद जावेद चयो त असां पंहिंजी ग़लती मञूं था। आला इख्तियारनि ख़िलाफ़ का बि FIR दाख़िल नथी थिए। ऑफिस छॾे ॾींदुसि, कंहिंजो दिफ़ा न कंदुसि। जस्टिस एजाज़ुल अहसन रिमार्क्स ॾींदे चयो त APS सानियो सिक्योरिटी जी नाकामी हो। APS साने में असल कार्रवाई मथा खां शुरू थियणु घुरिजे हां। चौकीदारनि ऐं सिपाहियुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वई। मथे वारा पघार ऐं रिआयतूं वठी हलिया विया। छा अॻूणे आर्मी चीफ ऐं ॿियनि ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ केस दाख़िल थियो? सुप्रीम कोर्ट में APS साने केस ते ॿुधणी दौरान चीफ जस्टिस जो पुछाणो। अटॉर्नी जनरल ख़ालिद जावेद चयो त जांच रिपोर्ट में अॻूणे आर्मी चीफ ऐं अॻूणे DGI-SI ख़िलाफ़ का बि फाइंडिंग न हुई। अरबे रुपया इंटेलिजेंस एजेंसी ते ख़र्च थियनि था, पोइ बि नतीजा ॿुड़ी। सुप्रीम कोर्ट में APS सानियो केस ते ॿुधणी दौरान चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ॾींदे चयो आहे त मुल्क में हेॾो वॾो इंटेलिजेंस सिस्टम आहे। दावाऊं बि कयूं वञनि थियूं त दुनिया जी बहितरीन इंटेलिजेंस एजेंसी आहे। अवाम जे तहफ़्फ़ुज़ जी ॻाल्हि थिए त इंटेलिजेंस एजेंसीज़ केॾांहुं हलियूं वेंदियूं आहिनि। इदारनि खे ख़बर हुजणु घुरिजे त क़बाइली इलाइक़नि में ऑपरेशन जो रद्दअमल ईंदो। ॿारनि खे ईअं मरण लाइ नथा छॾे सघूं। जस्टिस एजाज़ुल अहसन रिमार्क्स ॾींदे चयो त APS सानियो सिक्योरिटी नाकामी हो। इहो मुमकिन नाहे त दहशतगर्दनि खे अंदरां मदद न मिली सघिजे। सुप्रीम कोर्ट में APS सानियो केस ते ॿुधणी दौरान TLP सां हुकूमती ॻाल्हियुनि जो ज़िक्र। जस्टिस काज़ी अमीन चयो त इतला आहिनि त रियासत कंहिं गिरोह सां ॻाल्हियूं करे रही आहे। छा असल जवाबदारनि ताईं पहुचणु ऐं गिरफ़्तार करणु रियासत जो कमु नाहे? APS साने जे मुतासिरनि जे वकील दलील ॾींदे चयो त क़सास जो हक़ रियासत खे न पर वालदैन खे आहे। रियासत समझौतो नथी करे सघे। अदालत वकील खे चयो त अहिड़ियूं सियासी ॻाल्हियूं हिते न करियो। सिंध जे समूरनि DIGs जूं रोटेशन पॉलिसी तहत ॿियनि सूबनि में बदिलियूं। DIGs मक़सूद अहमद, नईम शेख ऐं जावेद अकबर जूं ख़िदमतूं पंजाब हवाले। DIG साकिब इस्माइल मेमण, नोमान सिद्दीकी, यूनुस चांडियो ऐं अब्दुल्ला शेख ख़ैबर पख्तूनख्वा में मुक़रर। DIG उमर शाहिद जूं ख़िदमतूं बलूचिस्तान हवाले कयूं वयूं। KPK ऐं पंजाब मां मोहम्मद करीम ख़ान, अब्दुल गफ़ूर आफरीदी, मोहम्मद ज़ुबैर, रहीम इक़बाल शेख, खुर्रम अली, शहज़ाद अकबर, सुहेल अख्तर ऐं इनाम वहीद खे सिंध में मुक़रर कयो वियो। इस्टेब्लिशमेंट डिवीज़न पारां नोटिफिकेशन जारी। नोबेल इनाम माणींदड़ मलाला यूसुफ़ज़ई शादी जे बंधन में ॿधिजी वई। मलाला यूसुफ़ज़ई नौजवान आसिर मलिक सां निकाह जी तस्वीर सोशल मीडिया ते शेयर करे छॾी। मलाला यूसुफ़ज़ई जो चवणु आहे त अॼु ज़िंदगी जो क़ीमती ॾींहुं आहे। आसिर ऐं मां जीवन साथी बणिजी विया आहियूं। मलाला यूसुफ़ज़ई जो मुड़ुसु आसिर मलिक PCB में जनरल मैनेजर ऑपरेशंस आहे।
ऐं T20 वर्ल्ड कप जो पहिरियों सेमीफाइनल अॼु थींदो। न्यूज़ीलैंड ऐं इंग्लैंड जूं टीमूं मैदान ते लहंदियूं। ख़मीस ते ॿिए सेमीफाइनल में पाकिस्तान ऐं ऑस्ट्रेलिया जूं टीमूं आमो साम्हूं थींदियूं। क़ौमी टीम कामयाबी जो तसलसल बरक़रार रखण लाइ पुरज़्म। पाकिस्तानी मदाहन जी ख़्वाहिश आहे त पाकिस्तान सेमीफाइनल में ऑस्ट्रेलिया खे भारत जहिड़ी शिकस्त ॾिए। अस्सलामुअलैकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स हमारे थियूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां।